उस्ताद जमींदार त पाण लॻो पियो आहे साईं, हुते तो वॾो भाउ आहे। सुभान अल्लाह, हे गुंदियूं साईं, माशाल्लाह माशाल्लाह, हे हले तो पियो साईं। लाबारो साईं शुरू आहे मकई जो, मैकेनिकल मशीनरी हले थी पई, तव्हां ॾिसो था। ट्रैक्टर मां साईं अन्न वरी लोड थिए थो पियो वॾे ट्राले में, कंटेनर में। ये मकई जा दाणा साईं कढियासीं, हे ॾिसो, हे साईं लाबारे वारी ऑटोमेटिक मशीन आहे, मकई जो लाबारो। अस्सलाम वालेकुम दोस्तो, हे ॾिसो हज़ारें एकड़ मकई आहे, उन जो लाबारो हले थो पियो। शेयर बाबा शेयर थींदो हले। वालेकुम दोस्तो, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदव। साईं तव्हांखे जाॾे काॾे सुकल मकई नज़र ईंदी हूंदी, इहा कहिड़े कमु ईंदी आहे, इहा तव्हांखे अॼु ॿुधाईंदासीं। त साईं हे ॾिसो सुकाए करे उन मां लाबारो हले थो पियो, मकई जो लाबारो हले थो पियो। ऐं हे साईं गॾु तो अॻ में स्टोरेज हिन में करे, इन खां पोइ हुन में था विझनि, उहो खणी करे वरी हेॾे हिन में विझी करे कुंदनि में विझनि था। तव्हांखे अॼु सॼो इहो ॾेखारींदासीं, पर ॿ टे ड्रोन शॉट बि वठी वठूं, ड्रोन खे कढी वठां। पोइ साईं ॾिसो अन्न उन नंढी ट्राली में विझे थो लाबारे खां पोइ। इहा ट्राली वरी भरिजी ईंदी हेॾे, ऐं बसि हिते ई असांजो ड्रोन बि तयारु थी वियो आहे। अचो त उॾारियोसि, अन्न भरिजी वियोसीं। इहो हिन सुकल मां साईं लाबारो करे मशीन कढे थी पई, हल बुनल छिक गाॾे गई। हे साईं मकई जो तेल, फुला बुला, हे जेको दुनिया हले थी पई, सिनेमान ॾे हेॾे होॾे, वरी कम ते शुरू थी वियो। साईं अची वियासीं, बसि मकई जा दाणा इहे वञनि काॾे था। अॼु हे साईं तव्हांखे पहिरियों दफ़ो मां पाण बि ॾिसां थो, तव्हांखे ॾेखारियां थो। शेर बाबा अची वियासीं, पुराणो रूसी ट्रैक्टर पाण वारो वरैता में। हे हाणे दाणा साईं ॾिसो काॾे वञनि था, कीअं वञनि था। हेॾे जो मकई जो हे फसल बीठो आहे। सॉरी, यू आर गोइंग टू स्टार्ट दिस वन इज अमेरिकन ब्रांड और इंटरनेशनल? Case International. Case American brand, but in Pakistan we have a Ford. Okay. And also there is another big one which comes from Russia, the old one, big tires. Oh. Belarus or something? Yeah, Belarus. Yeah. ॾिसो साईं पाण ज़मींदार कीअं लॻो पियो आहे, चए थो साईं मां ज़मीन हिन जी न, तो माशाल्लाह हिन खे साईं पुराणी का हवाइली का ज़मीन त परदादनि जी 7,500 एकड़ त चए थो आहे। थैंक यू। हे ॾिसो साईं हितां वरी वञे थो पियो मथे त अञा पुको ई न आहे। हे चए वाह, इन करे लॻे थी डस्ट खुली वञे, हले थो, निकिरी थो वञे पियो। कहना आहियो सुभान अल्लाह, दाणो ॾिसो, वाह वाह, माशाल्लाह साईं माशाल्लाह। हे गुंदियूं भरजनि थियूं साईं अन्न सां, मकई जे दाणनि सां, सुभान अल्लाह। हे गुंदियूं साईं माशाल्लाह माशाल्लाह, हे हले थो पियो साईं।
ट्रैक्टर जो लाबारो करे खणी आयासीं ऐं माशाल्लाह साईं मकई ॾिसो हिकु काने में साईं ॿ टे दाणा माशाल्लाह माशाल्लाह। हे ॾिसो मशीन ते सॼो लाबारो थिए थो पियो, सुकी तयारु थी वई आहे दाणो मकई लाबारो साईं लाबारो लाबारो मकई जो लाबारो मशीनरी सॼी माशाल्लाह साईं। हे ॾिसो अचो त ॿ टे ते ड्रोन शॉट वठी वठो। हे साईं उहा लाबारे वारी मशीन अथव ऑटोमेटिक जेका साईं हिन काननि मां संगनि खे छिले पोयों बूरो बों कंदे अॻिते हले थी पई। हे साईं ऑटो आहे मशीन इजाज़त वरितीसीं। हे ॾिसो हे कौन खे हिकु हिकु काननि खे हीअं छिके करे हिन में विझे थी पई, अंदरि छिले थी पई, पोइ हिन मां हे अनु निकिरे थो पियो, अनु वञे थो पियो गुंदनि में, उहो हले थो पियो। हे ॾिसो अहिड़ियूं अहिड़ियूं गुंदियूं भरिजनि थियूं। हाणे बि हिन मशीन में स्टोर थिए थो, पोइ हीअं विझी कंटेनर खां पोइ वरी वञे थो पियो मथे गुंदनि में। ओयो हे साईं गुंदनि में। बाक़ी मशीन तव्हांजे साम्हूं आहे डोज़र। उस्ताद चए थो हे ॾिसो साईं सेटिंग करनि था, गाहु फासी थो पए पियो, फिटिंग करनि था पिया। 3 ॼणा लॻा पिया आहिनि, 3 ॼणा 1000 एकड़। हो त 2 पोड़ा आहिनि सफ़ा। उस्ताद ज़मीदार त पाण लॻो पियो आहे साईं। हो चए थो वॾो भाउ आहे। वाह वाह खोलो ना आहे साईं, खोलो ना शक अची वियो त छा। हा साईं टाइट थो करेसि, खोलेसि थो पियो, टाइट न खोलेसि थो अलाए छा। बाक़ी ठही वई चांहि रेडी थी वई त साईं हिन में फासे थो पियो मकई, पोइ मकई खे छिले करे कुतर करे थी पई हीअ मशीन। हे ॾिसो हे गाहु फासी पियो अथसि। हे ॾिसो था साईं हे जेके हे आहे न मकई हुई इन जो लाबारो थिए थो पियो अन्न जो। 1000 एकड़ अथनि साईं। ड्रोन शॉट में तव्हां ॾिठी हूंदी, पोड़ा 3 पोड़ा लॻा पिया आहिनि लाबारे ते। असांजा पोड़ा त हिन उमिरि में साईं बचंदा आहिनि, मस्जिद वठूं, अलाह जो नालो वठूं, हे बि कमकार करनि था। सुठी ॻाल्हि आहे अलाह जो नालो, पर रिटायर थींदा आहिनि चवंदा आहिनि बसि हाणे असां मीटर जो बिल चेक कंदासीं ऐं को एक्सट्री मोटर त नथो हलाए उहा चेक कंदासीं। पर हे साईं अहिड़ा डोज़र था हलाइनि, अहिड़ा डोज़र था हलाइनि। ॿुधो बि साईं $7 लख जी मशीन आहे ऐं चए असां किराए ते मशीन न मिलंदी आहे, वठणी पवंदी आहे, या सेकेंड हैंड वठो या तव्हां बोरो कयो। ॿुधो बि ऐं उन खां अलावा 600 रुपया चए एकड़ असां लाबारो कंदा आहियूं। 500 एकड़ हुजे त चए 600 सां ज़रब $30,000 थी विया न। सॼो ऑटोमेटिक कमु आहे साईं, डीज़ल इंजन अथसि। हे हाणे हे बि ख़तमु थी वई, असां बि हाणे बसि हलूं था। होपफुली तव्हांखे वणियो हूंदो साईं वीडियो। वेंदे शेयर करे छॾिजो। पंहिंजो प्यारनि जो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।